नाज़रीन दानी में दौलतपुर सफ़न का ख़बर शामिल कंदासीं त पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी नवाबशाह जी शागिर्दाणी डॉक्टर परवीन रिंद हरासमेंट के केस बाबत अॼु दौलतपुर सफ़न सिविल जज जुडिशनल मैजिस्ट्रेट 1 फरमान अली टगर जी अदालत में पंहिंजे चाची अली नवाज़ रिंद सां गॾु ॿुधणीअ लाइ पहिरें उघाड़े पहुती, जॾहिं त केस में नामज़ जवाबदार डायरेक्टर गुलाम मुस्तफ़ा राजपूत, वाइस चांसलर फरीदा वगण, फरीन डायरी, अतीका धामरा भी दौलतपुर सफ़न जी अदालत में पेशीअ ते पहुता, जिते अदालत ॿिन्ही धुरनि जे वकीलनि जा दलील ॿुधण बाद अॻी ॿुधणी ईंदड़ महीने सेप्टेम्बर जी 18 तारीख़ ते रखी छॾी, जॾहिं त हरासमेंट जी शिकार थियल शागिर्दाणी डॉक्टर परवीन रिंद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त आउं सिंध ॼाई ऐं सिंध जी न्याणी आहियां, मूंसां नाइंसाफ़ी थी आहे, मूंखे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे, छो त जवाबदार बासरन रसूख़ आहिनि ऐं मूंखे जवाबदारनि मां हर वक़्तु जान जो ख़तरो आहे। अदालत सॻोरी ईंदड़ ॿुधणी ईंदड़ महीने जी 18 तारीख़ ते रखी छॾी आहे।